अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध टीवी न्यूज़ जे प्रोग्राम कराची डायरी में आऊं आहियां जो मेज़बान बशीर सजराणी। नाज़रीन, अॼु पाण ॻाल्हि ॿोल कंदासूं कराची जे क़दीम वसंदियुनि यूनसाबाद, कक्का विलेज ऐं ॿियूं जेके वसंदियूं आहिनि। जॾहिं त KPT तरफ़ां 56,000 एकड़ ज़मीन जी दावा कई आहे त इहा ज़मीन जेका आहे KPT जी मिल्कियत आहे, जंहिंखां पोइ कुझु ॾींहं अॻु KPT इंतिज़ामिया जेका आहे उहा यूनसाबाद ऐं कक्का विलेज में पहुची यूनसाबाद जा जेके पक्का घर ठहियल आहे उन्हनि खे मसमार कयो हुयो। इलाइक़ो मैदान जंग बणिजी वियो, पुलिस उन्हनि सां गॾु हुई, जंहिंखां पोइ कुझु घर जेके आहिनि उहे ढाइण में कामयाबु थी विया। जॾहिं त हिन वक़्तु बि इलाइक़े वासी जेके आहिनि उहे ख़ौफ़ में मुब्तला आहिनि। पाण अॼु कोशिशि कंदासूं त यूनसाबाद, कक्का विलेज ऐं भर पासे जा जेकी ॻोठ आहिनि उन्हनि में पाण पहुचूं जिथे उहा तोड़फोड़ कई वई आहे, जिथे इलाइक़े वासी रहनि था। समुंड जे मथां जेकी ॻोठ आबाद आहिनि उन्हनि ॻोठाणनि सां, तोड़े जो सियासी समाजी उतां जे अॻुवाणनि सां बि पाण ॻाल्हि ॿोल कयूं था पिया त हीअ 56,000 एकड़ ज़मीन जेका आहे इहा सिंध हुकूमत जी मिल्कियत आहे ऐं जेकी ॻोठ आहिनि उहे 200-300 साल पुराणा मुहाणनि जा ॻोठ आहिनि। उन्हनि जूं आबादियूं जेके आहिनि उन्हनि जो जेको ज़रिया माश आहे उहो समुंड ते आहे। समुंड मां मच्छी मारे उहे उन्हनि ॻोठनि में आबाद आहिनि, उते पंहिंजी रहाइश अख़्तियार कनि था पिया। पर अचानक ओचितो जेको आहे सो KPT नाज़ुल थी वई आहे ऐं उन दावा कई आहे त उहा ज़मीन उन्हनि जी आहे, जंहिं सिंध हुकूमत बि उनखे रद्द कयो आहे। पाण कोशिशि कंदासूं त उन्हनि अॻुवाणनि सां KPT ऐं इन्हनि ॻोठनि बाबति जेका उहा ॻाल्हि ॿोल कयूं। असां त हैरान आहियूं कि इहो आख़िर नोटिस छा जा निकितनि। इहो मतिलबु इहो आहे कि अवां मालिकनि खे चओ पिया कि बाबा अवां घर ख़ाली कयो, हीअ असांजी जाइ आहे। असां मक़ामी माण्हू हीअ जेका असांजा ॻोठ आहिनि, यूनसाबाद आहे, कक्का पीर विलेज आहे, सालेआबाद आहे, इहो साईं हींअर जा ॻोठ न आहिनि, हीअ 200-300 साल पुराना ॻोठ आहिनि। हीअ कराची जा वारिस आहिनि। असांजा जज़ीरा आहिनि, जज़ीरा शमशबीर आहे, बाबा आहे, बेटा, उहो 400-400 साल पुराना जज़ीरा आहिनि। हाणे पाकिस्तान बनण त बाद जी ॻाल्हि आहे, KPT बनण खां पहिरीं जा असांजा इहे इलाइक़ा आहिनि ऐं असांजो ज़रिए माश इन्हनि जो सिर्फ़ु माहीगीरी आहे। ऐं माहीगीर अव्हांखे सिर्फ़ु किनारे ते, समुंड जे किनारे ते मिलंदो साईं, इहो शहर में तोखे न मिलंदो, छोकी उहो माहीगीरी खां वास्तो आहे उन्हनि जो। कराची हिकु ॻोठु हुओ, माहीगीरनि जो ॻोठु हुओ। कराची इज़ अ फिशरमैन विलेज। कराची ॻोठु हुओ, शहर न हुओ, उहो त अॼु शहर थी वियो आहे। KPT बनण खां 100 सालनि खां पहिरीं हिते माहीगीर वेठा हुआ। हींअर KPT जी जेकी हेड ऑफिस बनल आहे, जेकी KPT जी जाइ आहे, हीअ माहीगीरनि जी जाइ हूंदी हुई। माहीगीर हिते आबाद हूंदा हुआ खार दर ते। अॼु इहा नोटिस जेको माहीगीरनि खे ॾिनो हुयो, हीअ त असां चवंदा KPT हेड ऑफिस वारनि खे ॾिनो वञे कि बाबा अवां मालिकनि खे चओ अहिड़ा कि हितां खां ख़ाली कयो। 200-250-300 साल पुराणो जायूं आहिनि। अॼु असांखे अफ़सोस थिए थो कि असांजे मथे ई नोटिस आया आहिनि, लेकिन असां पूरी उमेदु आहियूं असां पंहिंजे पार्टी खां, असां पाकिस्तान पीपल्स पार्टी जो मंशूर में न आहे कि छिति किराई वञे, कंहिंजा घर ढाया वञनि, त इंशाअल्लाह। ऐं असां शुक्रगुज़ार आहियूं, असांजा कुझु मोज़िज़िन मेंबर आहिनि, उन्हनि जा बयानात बि अचनि पिया। सर बिल्कुलु असां राब्ते में आहियूं, जेका असांजा मेंबर आहिनि, ऐं अल्हम्दुलिल्लाह उन्हनि असांखे बाक़ाइदा हौसलो ॾिनो आहे कि इंशाअल्लाह न असां अव्हांखे गॾु बीठा आहियूं, ईअं न थियणु ॾींदासीं। ऐं ॿियो इहो आहे कि सही वाक़ई असांजा जेका ॻोठ आहिनि, जेका यूनसाबाद आहे, चाहे कक्का विलेज आहे या सालेआबाद आहे, शमशबीर जज़ीरो आहे, बाबा आहे, बेटा, इहे असांजा रेगुलाइज़ ज़मीनियूं आहिनि, अलर्टीज़ आहे। 92-93 में शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो हिननि खे लीज़ ॾिनी आहे। यूनसाबाद लीज़ आहे, 99 ईयर्स लीज़ आहे, 52-53 एकड़ ते मुश्तमिल आहे। ईअं ई कक्का पीर आहे, सालेआबाद आहे, असांजा ॿिया ॻोठ आहिनि, उहे ॻोठ आबाद ते मुश्तमिल आहिनि, उन्हनि वटि बि सनतियूं आहिनि। त हीअ सिंध गवर्नमेंट जी ज़मीन आहे, हीअ वफ़ाक़ी ज़मीन में हिसो न आहे हिन में का बि। त असां उन्हनि खां साईं जेका असांजी क़यादत आहे, असां उन्हनि खां राब्ते में बि आहियूं ऐं इंशाअल्लाह असां पंहिंजी तरफ़ सां बि कोशिशि कयूं वेठा। ऐं असां हिन नोटिसनि खे असां मञूं नथा, छोकी हीअ असांजे माहीगीरनि खां वॾी ज़ियादती आहे, कराची जे वारिसनि खां ज़ियादती आहे। कराची जा हक़ीक़ी वारिस आहिनि माहीगीर, हीअ कराची शहर माहीगीरनि जो आहे, माहीगीर आबाद कया आहिनि। अॼु असां हैरान आहियूं कि माहीगीर जेका वारिस आहिनि उन्हनि खे चवनि वेठा कि भई अवां कब्ज़ा ग्रुप आहियो, अवां कब्ज़ा माफ़िया आहियो। त हीअ असांजे माहीगीरनि ते वॾी ज़ियादती आहे। असांखे वॾो दुख थियो हिन ॻाल्हि जो। त असां उमेदु कयूं था असां पंहिंजी पार्टी, असांजी पंहिंजी जेकी क़यादत आहे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी साहब खां, या असांजी जेकी बि क़यादत आहे
कि इनशाला हिन जे मथे जेको इहो नोटिस आहे हीअ नोटिस जे मथे असां चाहियूं था कि भई उन्हनि खे बि अवां नोटिस ॾियो कि आया अवां हीअ नोटिस कंहिं बुनियाद जे मथे कढी आयो। अच्छा, केपीटी नुक़सान कुछ करे वही, कुछ ॾींहं अॻु में तोड़ फोड़ थी, सम्झो था केतिरा घर उन में डैमेज थिया ऐं केतिरो नुक़सान थियो? सर बिल्कुलु इहो अफ़सोस जी ॻाल्हि आहे कि इहो जेको माह रमज़ान में जेको ईअं गुज़री वियो आहे, इन में आया असांजा कुझु घर ढाही विया आहिनि ऐं उनमें असांजी कुझु लेडीज़नि ते कुझु बुज़ुर्गनि ते तशदुद बि कयो वियो। त इहो बसि असां अफ़सोस ई करे सघूं था कि इहो आख़िर छो पियो थिए, इहे न थियणो खपे। ऐं इनशाला असां वारिस आहियूं, असांजा गांव आहिनि, असांजो क़दीमी ॻोठ आहिनि, असां इनशाला मालिकी कंदासीं ऐं असां हीअं घर असां पंहिंजा ॻोठ या असां घर असांजा जेका हक़दार आहिनि उहे असां हक़ न छॾींदासीं इनशाला। मूंखे हिते 35 साल थिया आहिनि, मां बि हिते रहां थो। असांजा ॻोठ ई सॼा लीज़ हुआ, लीज़ ज़मीनियूं आहिनि जेके गवर्नमेंट ऑफ सिंध असांखे ॾिनियूं हुयूं ऐं उहे ई हाणे अची करे ढाहिनि पिया। ऐं ही कम से कम बि हिन यूनुसाबाद खे 70 साल थिया आहिनि। 70 सालनि में इहे सुम्हिया पिया हुआ, इन्हनि खे को होश कोन हो कि हिन जी असांजियूं ज़मीनियूं आहिनि या न आहिनि। हाणे ई चवनि था कि हीअ ज़मीनियूं असांजियूं आहिनि, हीअ जेतिरियूं बि आहिनि सभु केपीटी जूं आहिनि। ऐं असांजे हिते एतिरो हिननि रमज़ान जे महीने में हिननि कयो ऐं इन खां पोइ एतिरो हिननि आयो जेको असांजे ज़ाइफ़ान खे, असांजे माण्हुनि खे हुननि जा मथा फाटा आहिनि, हुननि जा हथ बॻू, हुननि खे लठियूं हयूं, हुननि खे चारो तरफ़ खां घेरे करे हुननि खे मारियो आहे, हिननि कयो आहे। असां हर ॻाल्हि में ॻोठ पंहिंजा न छॾींदासीं इनशा ताला। ऐं अगरि भले ई अची असांखे मारेनि या छा बि कर, असांखे मारे वञनि, पर असां हीअ न छॾींदासीं। ही पुराणा ॻोठ कम से कम बि कक्को विलेज जेको 200-250 साल आहे, सालेआबाद आहे, शम्सपीर 300-400 साल पुराणो ॻोठ आहे। हेॾे तव्हां वेंदा गुलबाई ॾे मोड़ो मीर बैर जेको आहे, शाह लतीफ़ बि उन चयो आहे जेको उनखे केतिरो पुराणो आहे, सभु बि वारिस आहिनि। हता की मेमण मस्जिद जेका आहे बोल्टर मार्केट जी, उन में बि जेके हेठि दफ़न आहिनि उनजे हेठां जेको क़ब्रस्तान आहे उहो बि मच्छी वारनि जो आहे। जीअं त हीअ सभु खारे दर ते रहंदा हुआ, केपीटी जी बिल्डिंग जिते ठही आहे उते ई मच्छी वारा हुआ। हुतां हिननि खे हटाए करे हिननि वरी हिन पासे ॾे खॾे जे पासे ॾे मोकिलियो ऐं हुते रहंदे हेतिरो पुराणो सदियुनि खां हिते आबाद आहिनि। ऐं हाणे असांखे ई चवनि त तव्हां न आहियो, तव्हां मालिक न आहियो, मालिक ठही विया हले। यूनुसाबाद में बीठा आहियूं। यूनुसाबाद तक़रीबन 70 साल पुराणो आहे, ठीकु आहे न। तक़रीबन अॼु खां 45 साल पहिरीं केडीए असांखे दीवार लॻाए ॾिनी ऐं असांखे चई की अंदरि रहो दीवार जे। अॼु तक असां दीवार जे अंदरि ई आहियूं, ठीकु आहे न। 92 में असांखे रेवेन्यू बोर्ड लीज़ ॾिनो, उनखां बाद पीपल पार्टी हमेशह असांखे तरक़ियाती कमु ॾींदी आई आहे, अॼु तक बि ॾींदी आई आहे। ने मथां ई केपीटी वारा चवनि था की भई हाणे ज़मीन असांजी आहे। ज़मीन त शुरू खां असांजी आहे। असांजी तक़रीबन 1100-1200 घरनि ते आबादी मुश्तमल आहे यूनुसाबाद। लिहाज़ा 1100-1200 घर खे ख़ाली कराइणो त असां इनशा ताला केर बि ख़ाली न कंदो। कुझु बि थिए, रमज़ान में बि असां सां काफ़ी घरनि जो नुक़सानु थियो आहे। तक़रीबन 12-14 घर जेको रिहाइश पज़ीर हुआ, फैमिली बि मुंहिंजी रिहाइश बि, तंहिंखे बि मतिलबु की तोड़े करे उनखे ख़ाली कराया आहिनि। लिहाज़ा मतिलबु इनशा ताला बाक़ी हुकूमत सां गॾु आहियूं। जी हुकूमत सां गॾु आहियूं। ज़ाहिर आहे असांजे पंहिंजा ॻोठ आहिनि, ख़ाली कोन कंदासीं। बाक़ी इहा की इनशा ताला मसइला उमेद आहे की हल थी वेंदा। बाक़ी केपीटी त असांखे कॾहिं बि पुछी कोन आहे, कॾहिं बि हिकिड़ी नौकिरी बि न ॾिनी आहे असांखे माईगिरनि खे। त हाणे चओ थी भई ज़मीन हाणे असांजी ख़ाली करियो, लिहाज़ा हीअ चीज़ ग़लति आहे। 250 साल हुते थी विया आहिनि असांखे। असां मच्छी वारा आहियूं। जीअं असांजा बच्चा वॾा सभु उते ई थी विया आहिनि। हाणे चवनि था की भई ऐं उथो, ई त पोइ नाजाइज़ आहे। कम से कम 10-15 हिन पासां टोलिया आहिनि, 10-15 हुन पासां टोलिया आहिनि। हिते आवाम वेठी हुई, धन वणी करे तंहिंखे बि मारिया आहिनि, तंहिंजा फटा मटा पाड़िया आहिनि, हथ ॿाहियूं सभु टोड़े करे हलिया विया। मोरड़े मीरपुर जे अबनि ॾाढनि इहे इलाइक़ा आबाद कया हुआ। कराची उनजे अबनि ॾाढनि आबाद कई हुई। त उनखे जेकॾहिं बाद में हिकिड़ो इदारो अची 1858 में समथिंग में ठहे थो ऐं हू हिन 2025 में अची करे चए त हीअ इलाइक़ा, हीअ ॻोठ हीअ असांजा आहिनि, असांखे तव्हां हितां लॾियो, इहा त सिधी सही बेवाजिबी आहे न। ऐं इन ते जेकॾहिं वफ़ाक़ी हुकूमत आहे उनखे सोचणु घुरिजे। सिंध हुकूमत त पंहिंजे माण्हुनि सां गॾु बीठी आहे। सिंध हुकूमत पंहिंजो भरपूर किरदारु अदा करे पई ऐं इनशा ताला असांखे उमेदु आहे उनमें त हू हिन खे पंहिंजे माण्हुनि खे ईअं बेघर थियणु कोन ॾींदी। असांजूं ज़मीनूं असांजे मक़ामी माण्हुनि जे हथ मां वञणु कोन ॾींदी। कराची ज़ाहिर सिंधियुनि जो
दिलि आहे सिंध जी। ऐं मुहाणा जेके आहिनि न, मुहाणा लफ़्ज़ मुहाणो जेको आहे उहो समुंड सां ऐं दरिया सां लाॻापियल आहे। ऐं सॼी जेका सिंधू सभ्यता आहे, इंडस सिविलाइज़ेशन जेके आहे उहा बेस ई मुहाणनि ते करे थी। मुहाणो जेकॾहिं आहे त मोहनजे दड़े जे जेकॾहिं पस मंज़र वञिजे त मुंहिंजे ख़्याल में जेका क़दीम तरीन क़ौम आहे सिंध जी, उहो मुहाणो आहे। वो चाहे कराची में वेठल हुजे, चाहे केटी बंदर में वेठल हुजे, ऐं समुंड खां निकिरी तव्हां जेकॾहिं दरिया ॾांहुं मिठे पाणी ॾांहुं वञो त सखर ताईं वेंदे जेको सो अॻिते सराइकी वसेब ताईं इहो यको हिकिड़ी सिविलाइज़ेशन जो हिसो आहिनि मुहाणा। त उनखे तव्हां अॼु चओ त हिते जा तव्हां ज़मीनूं पंहिंजूं ख़ालियूं करियो, बेवाजिबी आहे। या इंशाअल्लाह ताला हिते जा माण्हू, हिते जा मक़ामी नुमाइंदा जेके आहिनि उहे ईअं थियणु कोन ॾींदा। मां सम्झां थी त वॾी नाइंसाफ़ी आहे, तमामु वॾी धरती धड़ियुनि सां ज़्यादती आहे। त उन्हनि जो हक़ु आहे, हीअ 100 साल 200 साल 500 सालनि जूं आबादियूं कोन्हे, हीअ 1000 साल पुराणियूं आबादियूं आहिनि। छो त दुनिया में धरतीअ ते जेको बि पहिरें जेके रोज़गार थिया उन्हनि में माहीगिरी अवाइली रोज़गार आहे। ईअं उठनि जो उते बार बरदारी जो सामान खणी वञण वारा जत जेके आहिनि उहे अवाइली पेशा आहिनि। इहे इन्हनि पेशनि जे माण्हुनि खे जेके समुंड जे किनारे ते बदीन खां वठी कराची, हॉक्स बे, अॻिते ओरमाड़ा ऐं पसनीअ ताईं था हलिया वञनि, इहे धरतीअ धणी आहिनि। इन्हनि खे तव्हां दरबदर करे तकलीफ़ुनि में विझी तव्हां छा था मुल्क खे मैसेज ॾियणु चाहियो, दुनिया खे छा था मैसेज ॾियणु चाहियो? इहो इंसानी हक़नि जी ख़िलाफ़ वर्ज़ी आहे। त धरतीअ धड़ियुनि खे जेके हज़ारी सालनि खां आबाद ॾाढा जिन जा हिते वसंदड़ हुआ, वसियल हुआ, आबाद हुआ, उन्हनि खे तव्हां दरबदर करे बेरोज़गार करे उन्हनि खे मोकिले छॾियो। ही छा वञी किथे अनो पाईंदा? ही छा वञी ॿिया धंधा कंदा? हिननि जो इहो रोज़गार बि हिते आहे, घर बि हिते आहिनि, आबादियूं बि हिते आहिनि। हिननि जो हक़ु आहे त हिननि खे पंहिंजे धरतीअ ते ई रहनि ऐं उते ई उन्हनि खे सहूलियतूं करे ॾिनियूं वञनि। मां सॼो हितां घुमी आई आहियां, सॼो इलाइक़ो जेको आहे कंहिं बि तरह सां रिहाइश जे क़ाबिल ई इलाइक़ा न रहिया आहिनि। न बिजली जी सहूलियत आहे, न गैस जी सहूलियत आहे, न पाणी जी सहूलियत आहे। हीअ सिंध हुकूमत करे छा रही आहे? त धरतीअ धणी सिंधी ॿोली ॻाल्हाईंदड़ असांजा पंहिंजा माण्हू जेके आहिनि दरबदर ऐं ॾुखिया थी वेठा आहिनि, ऐं धारिया माण्हू जेके आहिनि उन्हनि खे वरी हिते आबाद कयो थो। इहा इंसानी हक़नि जी ख़िलाफ़ वर्ज़ी आहे, तमामु घणी वॾी ख़िलाफ़ वर्ज़ी आहे। सॼी दुनिया जे हर फोरम ते इहो ॻाल्हि उथारी वञे त हीअ जेके मिसकिन मारूअड़ा माण्हू आहिनि जेके आहिस्ते आहिस्ते महदूद थींदा वञनि। खॾो कराची जी क़दीम तरीन आबादी हुई, जिते ही मलाह वसंदा हुआ, फिशरी वेझो हुई, समुंड वेझो हो, खारादर हो, इहे सॼा इलाइक़ा घिसरी हुई। हाणे आहिस्ते आहिस्ते इहे हॉक्स बे ऐं माड़ीपुर ताईं अची पहुता आहिनि। त हाणे बाबा इहे इलाइक़ा बि ख़ाली करियो जेको निहायत ज़ाती आहे। उन्हनि खे हर सूरत में सिंध गवर्नमेंट खे घुरिजे त उन्हनि माण्हुनि खे प्रोटेक्ट करे हिन ई ज़मीन ते उन्हनि खे सहूलियतूं मुहैया करे ॾिए, उन्हनि खे रोज़गार जो बि सहूलियतूं ॾिए। नोटिस कैंसिल कयो वञे, हर तरह सां इहो नोटिस कैंसिल करे उन्हनि माण्हुनि खे हिते आबाद कयो वञे। बाक़ाइदा हिननि खे एतिरो एड ॾिनी वञे जीअं उहे पंहिंजा घर तामीर करे सुठी ज़िंदगी गुज़ारे सघनि। असांखे ख़बर पई त हिते माण्हुनि खे जेको KPT नाले में टपड़ खणाइनि पिया, हक़ीक़त में ॾिठो वञे त पाकिस्तान ठहण खां वठी करे हितां जा माण्हू था वञनि, ज़ुल्म कयो। ही माण्हू समुंड जा ही माण्हू हुया, समुंड खां वाक़ुफ़ ही आहे, समुंड जा टोबा ही हुया, समुंड बेड़ा ही हलाईंदा। उन्हनि माण्हुनि खे नौकरियुनि में जॉबनि में लॻायो वियो जिन माण्हुनि जो समुंड सां वास्तो बि न हुयो। चाहे ख़ैबर पख्तूनख्वा जे माण्हू खे लॻायो वियो, पंजाब जे माण्हू खे लॻायो वियो। हिननि माण्हुनि खे ज़लील ख़्वार समुंड ते छॾियो वियो। ऐं अॼु बि उन ई साॻिए मनसूबे ते जेको सभु पाकिस्तान वटि शुरू थियो आहे, अॼु बि हिननि माण्हुनि खे उन पंहिंजे घरनि मां दरबदर कनि था पिया। ही माण्हू आख़िर वञनि त काॾे वेंदा? न हीअ त ग़लति किने असांजा पे ॾाढा सभु असांजे हिते थी विया। 300 साल जेका थिया आहिनि हिते असांजा वॾा थी विया आहिनि। असीं बि हाणे असांजो बि टाइम पूरो आहे। हिते असांजी नस्ल पोइ वेंदी केॾांहुं वेंदी? हीअ त खामख़ा असांजे मथे हिकिड़ो ज़ुल्म करे थी। KPT असांजा वॾा चवनि था की KPT जिते वेठी आहे, KPT खे जॻह 80 ॾिनासीं। जिते मस्जिद आहे, माईगिरी मस्जिद जिते KPT जे अंदरि, उहो कहिड़ो, उहो बि असांजा वॾा नी खे जॻह ॾिना, उते कया। हीअ त असांजे मथां ज़ुल्म करे थी। मगर तव्हां जॻह ॾिननि वरी हाणे तव्हांजा ई ॻोठ असांजा ॻोठ किराइण कीअं था, मगर असीं बि न छॾींदासीं। असीं मरंदासीं, जीअंदासीं, हिते हूंदासीं। बाबा ही ॻोठ जेको आहे से असांजो पे ॾाढा ॾाढा थी विया। 300 साल जो पुराणो ॻोठ आहे। ही पंहिंजी पाकिस्तान बनियो न हो तब तक है हुआ, सम्झे न, इलाही पुराणो आहे, सम्झे। KPT वारा चवंदा असांजो आहे, उथो हितां बाबा न KPT त बनी न हुई। असल KPT माईगरे खां ज़मीन वरिती हुई न। हा, KPT थोरी बनी हुई। या पंहिंजो
पाकिस्तान ना बनियो तो KPT कीअं बनी हूंदी। या असल माईगर हाणे माई कलाची हुई, वो माई कलाची जेको कराची जो ही जेको खॾो ली मार्केट में असांजो होड़ियूं हलाईंदा हुआ, जामा क्लास ते होड़ियूं हलाईंदा हुआ, उतां खां भर्ती फिशरी तक आई। उन टाइम जे KPT किथे हुई, कुछ भी ना हुओ जब तक ये असांजो माईगरें जो ही दारो मतार सॼो दरिया सागर किनारे सागर पंहिंजो सुमार ॻोठ आहे, शमशबीर आहे, सालियाबाद आहे, जूनसाबाद आहे, ही कक्को ॻोठ आहे, सम्झे न। एतिरो पुराणो ॻोठ बि इलाही मुश्किल सां हूंदो कयो। ही इलाही पुराणो ॻोठ आहे, KPT बार बार ईंदी आहे हिते, लेकिन ही घर ठहियल आहिनि, उन टाइम ड्राया न आहिनि विया, हिन चकर ड्राए विया आहिनि। ही चवंदा ही KPT जी हद आहे। ही त 300 साल पुराणा ॻोठ आहिनि, KPT त हुई कोन, हाणे काॾो ख्वाब अची वियो न। त ही त हाणे था चवनि त ही KPT जी हद आहे। हे साईं इलाही टाइम थी वियो आहे, असां हिते रहंदा आहियूं कॾो वठी, हे असांजे हाणे अचनि था त घर ठाहिनि था, असांजे मारियो अथऊं विड़िया आहिनि असां सां, हाणे महिरबानी कयो असांजे घर बचायो तव्हां। छा था चवनि अचनि था त पोइ छा था चवनि था? चवनि था त असांजे तव्हां निकिरो असां घर ठाहींदासीं। हा असां ग़रीब माण्हू आहियूं, असां काॾे वञूं, हाणे कंहिं ॿियो का वाह बि कोन्हे का असांजी, असां कंहिंजे दर ते वञूं। असां इहे मिल्कियत आहे जेकी असां बनी तनी खपाए, असां पंहिंजी चाहियूं नथियूं आहिनि, असां मिसकिन माण्हू आहियूं, असां बारड़िया काॾे वेंदासीं असां। पाण अपील कंदासूं त जेको नोटिस कढियो अथऊं इहो रद्द कयो। हा ख़ुदा जे वास्ते असांजे जेको नोटिस कढियो अथव इहो रद्द कयो, महिरबानी कयो, अलाह जे नाले इहो रद्द कयो। हे सभु साहिलियूं पटियूं आहिनि, हे 300 साल पुराणियूं पटियूं आहिनि। हाणे KPT दावा थी करे, छा KPT मथां लही आई आहे? हे ग़रीब आवाम जेको हिते मछेरो आहे या असां पुराणा माण्हू आहियूं, सिंध जा वाली वारस वतनी, हुनखे बेदख़ल कयो थो वञे। उबतो हिते जेको माण्हू ज़िंदगी हणी पंहिंजी जमा पूंजी करे 2 भितियूं खड़ियूं था कनि, उहो अचे ड्राए था वञनि। असांजा जेको इलाइक़ा आहिनि इहे तक़रीबन सदियों पुराणा इलाइक़ा आहिनि, सैकड़ो सालनि खां हिते असीं आबाद आहियूं, ऐं हिन इलाइक़े में KPT बि असां खां पोइ अची बनी। मुंहिंजी UC जेको आहे उहो उनजा इलाइक़ा जेको मुतासिर आहिनि, उन इलाइक़नि में जेको आहे उहो यूनसाबाद आहे, कक्का विलेज आहे ऐं सालियाबाद आहे। सालियाबाद सां मुंसलिक हिकिड़ी नई आबादी आहे जंहिंखे न्यू सालियाबाद चयो वञे थो, पर हू आहे सालियाबाद। हिते जेको आहे उहो मुहाणा वेठल आहिनि, जेको इन जो रोज़गार जेको माहीगिरी आहे, ऐं यूनसाबाद ऐं कक्का विलेज ते। जी नाज़रीन, बिल्कुलु अॼु कराची डायरीअ में असांजी जेका टीम आहे उहा सालियाबाद, यूनसाबाद, कक्का विलेज तोड़े जो माड़ीपुर गिरेक्स आहे उते पहुती। उते मुख़्तलिफ़ सियासी समाजी अॻुवाणनि सां ॻाल्हि ॿोल थी आहे, असांजी माहिगिरनि सां ॻाल्हि ॿोल थी आहे। उहे माहिगिर जेकी समुंड जे मथां वेठा आहिनि, उते उन्हनि जा ॻोठ आहिनि, पर उहे ॻोठ जेके आहिनि हाणे जा न आहिनि, 200-300 साल जेके आहिनि उहे पुराणा ॻोठ आहिनि। उतां जीअं पाण यूनसाबाद जी ॻाल्हि कयूं त फैसल यूनुस ऐं ॿियनि सां बि असांजी ॻाल्हि ॿोल थी। उन्हनि जो चवणु आहे त KPT पहिरियां किथे ई, हाणे KPT अची ज़ाहिर थी आहे। KPT जी दावा जेका आहे उहा कूड़ी आहे, छाकाणि त जॾहिं पाकिस्तान वजूद में ई न आयो हुयो, KPT हुई कोन। 300 साल पुराणी जा जेके वसंदियूं ऐं ॻोठ जेके आहिनि उहे आबाद आहिनि, त पोइ वरी किथां KPT अची हिते कड़की आहे, जंहिंजे लाइ सिंध हुकूमत सां तोड़े जो चूंडियल नुमाइंदा आहिनि, उन्हनि सां जेका उहा ॻाल्हि ॿोल थी आहे। पंहिंजी मोहननि सां बि ॻाल्हि ॿोल थी आहे, उन्हनि जो बि इहो ई चवणु हुयो त ही उन्हनि जा तक़रीबन अबा ॾाॾा जेके आहिनि परॾाॾा उहे हिते दफ़न थियल आहिनि ऐं इन्हनि ई ॻोठनि में आहिनि। KPT अचानक जो कुआसो अची उभरी आहे, ऐं जिथे KPT जी हेड ऑफिस आहे उहा बि माहिगिरनि जी ज़मीन आहे। उन वक़्तु माहिगिरनि उनखे ज़मीन ॾिनी जिथे KPT आबाद थी। खड्डा मार्केट जेको आहे उहो मुहाणनि जो इलाइक़ो हुयो, समुंड जेको आहे उहो AC ताईं अची बीहंदो हुयो, जिथे ॿेड़नि ते इहे माण्हू ईंदा हुया, वापारु थींदो हो, मच्छीअ जो ख़ासि करे वापारु थींदो हुयो। हिन वक़्तु सिंध हुकूमत जा जेके नुमाइंदा आहिनि उहे बि चवनि था पिया त KPT जेको नोटिस कढियो आहे उहो नोटिस जाली आहे, असीं उनखे नथा मञूं। इन जो मतिलबु आहे त सिंध गवर्नमेंट बि संजीदा आहे त इहा ज़मीन जेका आहे उन्हनि ॻोठाणनि जी आहे, उहे वसंदियूं जेके 300 साल पुराणियूं आहिनि। पर ख़बर नाहे त ओचितो KPT खे कीअं ख़्वाब ऐं ख़्यालु आयो, उहे अची करे उन्हनि माहिगिरनि जा अजा जेके आहिनि उहे बि ड्राथा विया। सालियाबाद, न्यू सालियाबाद, यूनसाबाद में जेकी पक्का RCC जेके घर हुया उहे बि जेका सो हिकिड़े ॾींहुं अची हिते ड्राथा विया। उन खां पोइ हाणे हिकिड़ी शइ ॿी ॾिसण में आई आहे त जेके उतां जा ॻोठाणा आहिनि
उहे वीचारा इंतहाई परेशान आहिनि। उन्हनि जो साह जेको आहे सो मुठ में आहे। काफ़ी हंधनि ते पाण कोशिशि कईसूं त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कजे, पर एतिरो त उन्हनि खे उते हिसायो वियो आहे जो उहे वीचारा ॻाल्हाइण जे लाइ बि तयारु न आहिनि। जॾहिं त मुहाणनि जो चवणु आहे त उन्हनि जूं क़दीम वसंदियूं आहिनि, कंहिं बि सूरत में उहे वसंदियूं पंहिंजूं ख़ाली न कंदा। KPT खे इहो जेको लेटर जारी कयो वियो आहे, जेको नोटिस आहे, उन नोटिस खे रिमूव कयो वञे ऐं उन नोटिस खे रिमूव कयो वञे त जीअं हितां जा ॻोठाणा जेके आहिनि उहे सुख जो साह खणी सघनि था। हिन वक़्तु ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त सूबाई तोड़े जो वफ़ाक़ी हुकूमत खे घुरिजे त इहो जेको नोटिस घर घर पहुचाए वञे पियो, उन नोटिस खे रद्द कयो वञे त जीअं ॻोठाणा सुख जो साह खणी सघनि। कराची डायरी जे अॼोके प्रोग्राम में पंहिंजे मेज़बान बशीर संजराणी खे ॾींदा इजाज़त। अल्लाह भाई।